अस्सलाम वालेकुम नाज़रीन। धरती टाइम्स सां गॾु आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं ताज़ा तरीन हेडलाइंस ते। टंडो इलायार मां पीरल आज़ाद जी ख़बर शामिल कंदासीं। टंडो इलायार जे शहरनि कराची ऐं मीरपुर ख़ासि वेंदड़ बाईपास रोड खे बंदि करे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। ईंदड़ वेंदड़ गाॾियुनि जूं कतारियूं लॻी वयूं। मुसाफ़िर सख़्तु परेशान। जॾहिं त उन मौक़े ते अॻवाननि एडवोकेट नूर मोहम्मद जरवार साईं बख़्श जरवार चयो त नसरपुर बाईपास ते ठहंदड़ दीवार गैरक़ानूनी आहे। वर्क्स एड सर्विस जे वज़ीर DC टंडो इलायार खां मुतालबो कयूं था त दीवार जो कमु फौरी रोकियो वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। बाईपास आज मुख्य बाईपास आहे टंडो इलायार जो जेको अॼु तव्हां हिनखे अॼु बंदि करे रोड पे ब्लॉक कयो आहे, इन जे हवाले सां तव्हांजो छा चवणु? यार 6 ॾींहंनि खां वठी गैर क़ानूनी दीवार ॾियणु शुरू कई आहे। असां उन टाइम ते एप्लीकेशन ॾिनी, उन टाइम असां इंतजाज कयो। यार ही तव्हां मेन चौक आहे नसरपुर जो, हितां 10 किलोमीटर जेके हिकिड़ो शहर आहे नसरपुर, उन खां पोइ मॉडल शहर आहे टंडो सूमरो। हिते तव्हां दीवार ॾेई यको बंदि पिया कयो। हीअ त कतलगाह बणिजी वेंदी, हीअ त मौत जो खूह बणिजी वेंदो। हिते उसूल आहे चौड़ायो ॾियो, फ्लाईओवर हूंदी आहे, फ्लाईओवर नथा ॾेई सघनि, बजट कान्हे, ग़रीब आहिनि, मिसकिन आहिनि, पाकिस्तान जी हालत हिननि खे ख़बर आहे त ठीकु आहे दीवार न ॾियनि, चौड़ाई त ठाहे सघनि था, जॻह जाम पई आहे। कीड़े छा करण जो चओ कीड़े जॾहिं बाईपास ते चंपड़ रोड ते जेको चंपड़ा चौरंगी ठहियल आहे, हिते तव्हां दीवार ॾेई बंदि पिया कयो। छा आहे DC ऑफिस हिते, कॉलेज हिते, पीपल्स स्कूल हिते, टालपुर समा जरवार बिरादरी सभु सॼो मेन रोड आहे। चलो को स्टाफ हुजे, नंढड़ी सुपर मदीना होटल हुजे, ॿियो कोई सिस्टम हुजे, तव्हां कट ॾेई बंदि करे छॾियो, बिस्मिल्लाह वेलकम। पर हीअ जेको तव्हां गैर क़ानूनी दीवार कढियो, असांजो सिर्फ़ु इहो मुतालबो आहे त चौड़ाई दीवार दीवार चौड़ा कयो। हूअं त तव्हां यूटर्न ॾींदो, हूअं त तव्हां कट ॾींदो, माण्हू बीहंदा इंतज़ारु कंदा। मेन गाॾी उमरकोट में गाॾियूं वञनि थियूं, हीअ हाईवे आहे जेको पंजाब सां गॾे तो पूरे पाकिस्तान सां गॾे तो चौक ॾेई दीवार कढियो। असां ईअं न लॻे हिकिड़ो ॿियो उमरकोट ऐं कराची बाईपास जेके हिते जेका आवाम हिते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे, तव्हां हिनखे कीअं था ॾिसो? गैर क़ानूनी दीवार ठाही आहे। हमारी दीवार ना मंजूर, हमारी दीवार ना मंजूर, हमारी दीवार ना मंजूर। हाणे ई चवनि पिया आहिनि सां चइबो आहे 1 किलोमीटर जे मुताबिक़ हिते कट ॾींदासीं। 1 किलोमीटर हैदराबाद गाॾी असांखे वटि छॾी अञा त हादसा जाम थी वेंदा। DC साहब असां लाइ कहिड़ा कहिड़ा मसइला आहिनि, साईं वारा अचनि हिते ॾिसनि, विज़िट कनि, पाण खे अहसासु थींदो त